नाज़रीन हिंगोरजा में सिंध एक्शन कमेटी के सॾ ते क़ौम परस्त दुरियूं सरापा एहतजाज आहिनि। अॻवान जो चवणु आहे त पहिरियां टाउन ऐं ज़ुल्फ़िकाराबाद सिंध दुश्मन मनसूबा आहिनि जिनखे सिंध जो अवाम रद्द करे छॾियो आहे। इन हवाले सां पेश आहे अब्दुल जब्बार चांग जी ही रिपोर्ट। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं हिंगोरजा में जेको सिविल सोसाइटी समाजी ऐं जेके क़ौम परस्त अॻवान आहिनि उन्हनि एहतजाजी कैंप क़ाइमु कई आहे। जेको जसकम जे चेयरमैन सनान खान कुरैशी जे घर ते उनखे खंभे गुम कयल ऐं उन खां ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको 50 कारकुननि मथां उनखे खंभे गुम कयो वियो आहे। हिननि अचो त हिननि खां पुछूं उन जे बारे में उहे टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार कीअं था वञनि। अॼु जो एहतजाज इहा घुर थो करे त सिंध जे अंदरि पहिरियां टाउन ऐं ज़ुल्फ़िकाराबाद ऐं जेका बि सिंध जे शहरनि ऐं सिंध जे ज़मीनुनि ते वालारा थिए थी उनखे रद्द करे थो। ऐं उनखां अलावा सिंध जे क़ौमी कारकुन जेके 200-250 क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे जेको आहे सो समय केस जेको आहे सो दाख़िल करे उन्हनि ते उनखे बंदि कयो आहे। उनजे ख़िलाफ़ु असांजो इहो एहतजाज आहे। अॼु जो एहतजाज इहा घुर थो करे त सिंध ऐं सिंधी माण्हू पंहिंजी जमहूरी जेका हीअ जिदोजहद आहे जेका पंहिंजी क़ौमी हक़नि जे हाफ़िलात जी जिदोजहद आहे उहा मुस्तक़िल मिज़ाज सां जारी रखंदा। हथ सां बाहि ॾियारे क़ौमी अॻवाननि ते केस दाख़िल कया हुआ कूड़ा। राति जो दहशतगर्दी करे बदमाशी करे शहीद बशीर खान जे घर में चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल करे सनान खान खे गिरफ़्तार करे गुम कयो वियो। इन सॼे जे ख़िलाफ़ इन सॼी बदमाशी जे ख़िलाफ़ अॼु सॼी सिंध में एहतजाज थियनि था पिया। असां बि उन एहतजाजी कड़ीअ में पंहिंजो हिसो ॻंढियूं था त सनान खान कुरैशीअ खे आज़ादु कयो वञे। जिसकम जी समूरी ॿी जेका क़यादत ऐं कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। समूरा कूड़ा दाख़िल थियल क़ौमी क़यादत ते केस ख़तमु कया वञनि। सिंधी क़ौम जे इहो जदोजहद खे सलाम आहे जो राति ॾींहं न्याणियूं पुट शींहं जवान पोड़ा पका सभिनी जदोजहद कई आहे। असां उन्हनि जदोजहद कंदड़ साथियुनि खे बि मुबारकूं ॾींदासीं जेकॾहिं उन सनान खान खे ज़ाहिर कयो वियो आहे त। बाक़ी असांजो इहे पुरअमन एहतजाज सभिनी सियासी समाजी क़ौमी कारकुननि जी गिरफ़्तारी जे हिननि जे अमल लाइ आहे त उन्हनि खे गिरफ़्तार छो कयो वियो आहे। ॿाहिरियां टाउन हुजे DSA हुजे सिंध जा वसीला हुजनि। हिननि जो इहो बि चवणु हुयो त मोहतरम सनान खान कुरैशी जे घर ते 2 भेरा चढ़ाई जेका पुलिस कई आहे उन ई अमल जे बि असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़ हिंगोरजा।